नाज़रीन, आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते हींअर केन शाह जे ॻोठ अलीबख्श खोसो जो मोहम्मद हसन खोसो पहुतो आहे, जंहिं एहतजाज कयो आहे। हिन जो चवणु आहे त 4 महीना अॻु केन शाह थाणे जी हद ॻोठ अलीबख्श खोसो में कबूतरनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो हुयो ऐं झेड़े में जवाबदारनि हिन जे पुटु हमीर खोसो खे क़तलु कयो हुयो ऐं 2 हिन जा ॾोहिटा ज़ख़्मी थिया हुया। जंहिंखां पोइ केन शाह जी पुलिस जो SHO हुयो उन टाइम में ग़ुलाम हैदर चांडियो, उन जवाबदार ॿधण में का दिलचस्पी न कई ऐं जवाबदार फरार थी वञी सांगड़ में वेठा ऐं अहिड़ी लोकेशन बि असां SHO खे ॾिनीसीं, मगर SHO कोई बि उन्हनि खिलाफ़ कार्रवाई न कई। उनखां पोइ एडिशनल सेशन जज मेहड़ जाच अब्दुल मजीद बुरोई SHO आहे थरड़ी मोहब्बत जो, उन हवाले कई जेको हींअर राधण ते मुक़ररु आहे, मगर उहो बि जवाबदार ॿधण जी कोशिशि न पियो करे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथो करे। असांखे उन्हनि खां ख़तरो आहे ऐं हिन SSP दादू, DIG, IG ऐं सेशन कोर्ट जज खां अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ई मोहम्मद हसन पाण मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं। जी मोहम्मद हसन, छा मसइलो आहे बाबा? मसइलो इहो आहे मूंसां ज़ुल्म करे कबूतरनि जे चकर में माना मुंहिंजे हमीर खे दरखाणी माना पटी मरी वियो, ॿिया 2 आहिनि ज़ख़्मी, उहे इरफान ऐं इमरान, उहो हिकिड़ो मरण ते आहे। उन सां माना साईं उन करे असां ख़ैरतनाथन शाह में माना वियासीं। उहो SHO जेको आहे हुन सां अलाए छा में मुतुल मेल आहे छा, असांजो को माण्हू बि गिरफ़्तार कोन थो करे। उन्हनि में असांजो को बि ॻाल्हि में को बि तस्बी कोन थो ॾिए त उन खां मां ग़रीबनि जो कुझु चाढ़ो पिया। अञा बि माना वञूं था त रहंदो दड़का लूह छिड़ ॾेई मोकिले थो असांखे। उन करे असां साईं वरी वियासीं जज साहिब ॾे। उन जज साहिब वटि ॾिनो मजीद साहिब खे, उहो आहे राधण में। उहो साईं उन वटि वियासीं त उन माना इहो त हाणे उनखे बि लोकेशन मिलियलु, हर शइ मिलियलु आहिनि, त बि उहो बि का शइ तस्वीर ते दिलचस्पी कोन थो ॾिए। असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे, वरी धमकियूं ॾियनि था ॿिया माण्हू मारे वञनि। उन करे असां किथे माना ग़रीब वञी लिखूं, किथे छपूं, साईं को बि अदालत न रहे। उन करे असांजो साईं SP साहिब खे, जज साहिब खे, शीशन खे ऐं IG साहिब खे, DIG साहिब खे असांजो अरदास आहे माण्हू गिरफ़्तार थियनि। असांखे ख़तरो आहे, असां सुभाणे मारे बि सघनि था, मरी पवंदासीं। असां काॾे आहियूं ग़रीब, असां एॾो हादसो एॾो ज़ुल्म आहे, पुलिस को बि अदालत ते नथो करे। नाज़रीन, हींअर असां वटि मौजूदु हुयो मोहम्मद हसन खोसो, केन शाह थाणे जी हद ॻोठ अलीबख्श खोसो जो, जंहिं हिते एहतजाज कयो आहे त 4 महीना अॻु कबूतरनि जी मामूली ॻाल्हि तां मुंहिंजे पुटु हमीर खे जवाबदारनि गिरफ़्तार क़तलु कयो हुयो फायरिंग करे। उनखां अलावा मुंहिंजा 2 ॾोहिटा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन मां हिकु मरण जी पोज़ीशन ते आहे, मगर पुलिस का बि गिरफ़्तारी नथी करे। हिन SSP दादू, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं सेशन कोर्ट जज खां मुतालबो कयो आहे ऐं अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ ॾेई ऐं मूं सां इंसाफ़ कयो वञे।